अंदर कारो कांव, अंदर कारो कांव, ॿाहिर ॿोली हंज जी। अहिड़ो ठलो थांव, भञी भोरा छो न कजे। जी हा दोस्तो, शाह साईं फरमाए थो त अंदर कारो कांव, ॿाहिर ॿोली हंज जी। हिकिड़ा अहिड़ा इंसान आहिनि जेके लिबेसी हूंदा आहिनि, यानी मुनाफ़िक़ हूंदा आहिनि। साम्हूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदा, तव्हां चवंदो त हिन जहिड़ो को माण्हू ई कोन्हे, पर अंदर में मुनाफ़िक़ी रखियो वेठो हूंदो हरदम। इहा मुनाफ़िक़ जी निशानी आहे। तमामु घणी मिठास, हद खां वधीक मिठास तव्हांखे ॾेई, पर अंदर में कारो कांव, यानी अंदर में उहा बदनियती ऐं बुछड़ाई रखियो वेठो हूंदो। अहिड़ो ठलो थांव, भञी भोरा छो न कजे। शाह साईं फरमाए थो त पोइ अगरि अहिड़ी ॻाल्हि दिलि में आहे, दिमाग़ में आहे, त उन दिलि खे ई ख़तमु करे छॾिजे, दिमाग़ खे ई ख़तमु करे छॾिजे। ठीकु आहे न। उन जीअं उन में का ॻाल्हि समाइजे ई न, त शाह साईं फरमाए थो त अंदर कारो कांव, ॿाहिर ॿोली हंज जी। अहिड़ो ठलो थांव, भञी भोरा छो न कजे। त हा दोस्तो, त खोड़ मुनाफ़िक़ माण्हू आहिनि जेके हमेशह उन ताड़ में हूंदा आहिनि त ही माण्हू कॾहिं किरंदो, यानी सुठे माण्हूअ खे हमेशह किराइण जी कोशिश हूंदी आहे। जेको शरीफ़ इंसानु आहे, सुठो इंसानु आहे, माण्हुनि जे हमदर्दीअ में कमु थो अचे, उनखां मुनाफ़िक़ माण्हू कॾहिं बि ख़ुशि न रहंदो। बदनियत माण्हू कॾहिं बि ख़ुशि न रहंदो। भली तव्हां उन सां 100 चङाइयूं कयो, तॾहिं बि उन जी ॿोली कहिड़ी हूंदी? ॿाहिर ॿोली हंज जी हूंदी, अंदर कारो कांव हूंदुसि। त इन सां गॾु तव्हां खां मोकिलायूं था। अल्लाह हाफ़िज़।